प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। पहला जी बाइबल। खाना बदोशन जो छकरो लोडा खाईंदे रोड ते चढ़ियो। ॿार हथ लोडे रहिया हुआ। बाबा, मां हारियुनि लाइ कमु करणु थो चाहियां। तूं तमामु जल्दी थकिजी पवंदे। बेला इनकम ही केतिरी मज़ाक जी ॻाल्हि आहे। बेला जो दिल उदास थी वियो, छाकाणि त संदसि वालिदिन खे हुन ते भरोसो न हो। जॾहिं त हू कमु करण ते चाहियो, अॻे शहर में हू गाॾी मां टिप ॾेई लही पियो ऐं भॼी वियो। हुनखे इहो फार्म पसंदि हो जंहिंजी खिड़कियुनि में गुल हुआ। सलाम, तूं केरु आहीं? मुंहिंजो नालो बेला आहे ऐं मां तव्हां लाइ कमु करणु थो चाहियां। तूं बिल्कुलु सही वक़्त ते आयो आहीं। तूं पटाटा गॾु करे सघीं थो? पर पहिरियां तोखे कुझु खाइणु घुर्जे। अच, अंदरि अच। बावर्ची खाने मां ईंदड़ खुशबुअनि बेला खे यादि ॾियारियो त हुनखे तमामु घणी बुख लॻी आहे, जीअं को बुखियो रिछ हुजे। असीं खाइण खां पहिरियां दुआ कंदा आहियूं। ऐं खुदावन, हर सुठो तोहफ़ो ऐं सभु कुझु जेको असां वटि आहे, सभु तुंहिंजी तरफ़ सां असांखे मिले थो। दुआ करणु ऐं बाइबल मां पढ़णु बेला लाइ बिल्कुलु नई ॻाल्हि हुई, पर उहो दोस्त जीअं हारी सां गॾु रहणु पसंदि कंदो हो, बल्कि कमु करण में बि खेसि मज़ो ईंदो हो। जेतोणीकि ॾींहं जे पछाड़ी ते संदसि पुठे में सूर बि थींदो हो। हिकु हफ़्तो गुज़री वियो। नीरू, छा ॻाल्हि आहे? छा तूं चाहीं थो त मां बाल सां तव्हां सां गॾु खेॾियां? ॿाहिरि नीरू पंहिंजा कन ख़ुशी सां उभा करे छॾिया। बेला खे गॾोगॾु इहो बि ॿुधण में आयो। नीरू, को सरंगी वॼाए रहियो आहे। ही ज़रूर मुंहिंजा वालिदेन हूंदा। इहा बाहि वटि वेठल आहिनि ऐं जंगली साह सेकी रहिया आहिनि ऐं गाना ॻाए रहिया आहिनि। मूंखे घर जी तमामु घणी यादि अचे थी। छा तूं उहो सम्झी सघीं थो? बेला बावर्ची खाने में ॾिठो, पर उते केरु बि न हो। हुन मेज़ ते पियल बाइबल खणे वरिती ऐं राति जी ऊंदहि में गुम थी वियो। बेलाम, छा तूं आहीं? छा तूं असां लाइ कुझु खणी आयो आहीं? मां पंहिंजी गॾु ई किताब खणी आयो आहियां। घेर हुनखे पढ़ी सघे थो। अड़े ॾिसो, ही त पाक किताब आहे। हिन में लिखियल आहे असांजे खुदा यसु मसीह जो नयो ऐदनामो। ही सुठो किताब आहे, हुनखे असां लाइ पढ़ो। हिकु माण्हू यसु वटि आयो ऐं पुछियो, मूंखे पंहिंजी निजात लाइ छा करणु घुर्जे? यसु हुनखे जवाबु ॾिनो, खुदा जे हुकमनि ते अमल कर, चोरी न कर। चोरी न कर? शर्मदगी सां खाना बदोशन हिकु ॿिए ॾांहुं ॾिठो, छो त उन्हनि मां हर के कुझु न कुझु चोरी कयो हो। बेला त बाइबल बि चुराई हुई, पर साॻी शाम हू हुनखे वापसि वठी वियो। बेला, ही त कमाल थी वियो। तूं असांजी बाइबल वठी वियो आहीं। ख़ैर, मां ही तोखे थो ॾियां। वाक़ई? छा मां हिन खे पाण वटि रखी सघां थो? बेला ख़ुशि हो। बाइबल जे करे खाना बदोशन यसु खे ॼाणे वरितो ऐं हुन ते ईमान आंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।